ونؤمن به ونتوكل عليه فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله Ollie Production. وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه थोड़ो घट कर बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तो हलंदड़ मौजूअ जे सिलसिले में आयत सगोरी तिलावत कई अथम अवां खे ख़बर आहे त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे महराज शरीफ़ जो वाक़ियो हलंदड़ हो कुछ अर्ज़ करे चुकियो आहियां ऐं कुछ अॼु अर्ज़ करणो आहे अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पांजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे ला मकान ते घुराइण जे लाइ वॾो इंतज़ाम कयो, वॾो इहतमाम फरमायो। पांजे दोस्त जे लाइ ताक़त हर को माण्हू इंतज़ाम कंदो आहे। दिल घुरियो दोस्त जंहिं वटि अचे हर एक चवंदो आहे त मां पंहिंजे दोस्त जी इज़त हुन जे शाया निशान कयां, हुन जो इस्तक़बाल हुन जे शाया निशान हुजे, हुन खे तोहफ़ा इनाम इकराम जो कुझु ॾियां। पंहिंजे वुसात ऐं ताक़त सभु को माण्हू कंदो आहे।
अॻे खे कोन ॾिसबो आहे, पाण खे ॾिसबो आहे। माण्हू जेकॾहिं ॿिए जी इज़त कंदो आहे त उहा पंहिंजी इज़त आहे, ॿिए जी न आहे। हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात अल्लाह जो महबूब आहे, अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो बंदो आहे, अल्लाह जो पैदा फरमायल आहे, अल्लाह जो प्यारो रसूल आहे, सैयदुल अंबिया आहे, इमामुल अंबिया आहे, ख़ातमुल अंबिया आहे। उनखे पाण घुरायो अथई। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे लाइ मां तव्हांखे अॻे दफ़े अर्ज़ु कयो हो त पाण न का दुआ घुरियूं, न का दरख़्वास्त कयूं, न कॾहिं थंदनि दिलि में कोई इरादो ई थियो। अल्लाह पाक पाण महिरबानी करे पंहिंजे महबूब करीम खे लामकारा ते घुरायो। जॾहिं त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाण इनायत कई, हाणे अल्लाह ताला पंहिंजे शायाने शान मुताबिक़ पंहिंजे हबीब जे इस्तक़बाल जो इंतज़ाम कयो, सफ़र करायो, लामकान ते घुराए पंहिंजे दीदार खां मुशरफ़ कयो। हिकिड़ो मसइलो अर्ज़ु कयां पोइ अॻिते हलां। आम तरह सां चयो वेंदो आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात मेराज कयो पर अल्लाह जो दीदार कोन कयईं। ॿिया कुदरत जा निशान, कुदरत जूं अलामतूं, कुदरत पंहिंजा नज़ारा ॾेखारिया, पर अल्लाह चूंकि ॾिसण खां मथे आहे, अल्लाह ताला खे को ॾिसी कोन थो सघे। अल्लाह तबारक व ताला जे ज़ात बाबरकात खे नबी करीम ॾिठो कोन, बाक़ी ॿियो सभु कुझु घुमी मोटी आयो। मां अर्ज़ु कयां तव्हांखे, पहिरीं ॻाल्हि त इहा क़ुर शरीफ़ ॻाल्हि क़बूल कोन थो करे, हदीस शरीफ़ बि इहा ॻाल्हि क़बूल कोन थी करे। क़ुरान मां बतौर इशारतुन नस ऐं हदीसुनि मां वाज़िह तौर सां दलालतुन नस सां साबित बीठो आहे त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम पंहिंजे रब करीम जो पंहिंजे अखियुनि सां दीदार कयो आहे। इहा त ॻाल्हि आहे क़ुरान ऐं हदीस जी, पर अलाह साईं तव्हांखे अकुल ॾिनो आहे, हर हिक खे अकुल ॾिनो आहे। पोइ जॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात हबीब खे हेॾे इंतज़ाम सां घुरायो, हेॾो वॾो बंदोबस्तु कयईं, मलाकनि जूं कतारूं, जिब्रील, बुराक, तमामु वॾो इंतज़ाम छो। काइनात जो निज़ाम खे अल्लाह ताला चाबी हणी बंदि करे छॾियो। हर शइ जी हरकत ख़तम थी वई। गर्मी आहे त पंहिंजी जॻह ते आहे, सर्दी आहे त पंहिंजी जॻह ते आहे, का शइ हलंदड़ आहे त पंहिंजी जॻह ते आहे, जे साकिन आहे त पंहिंजी जॻह ते आहे। पूरी काइनात जो निज़ाम अल्लाह ताला पंहिंजे कुन जे अमर सां बंदि करे छॾियो। हबीब खे घुराई, अजीब ॻाल्हि आहे, सम्झ में नथी अचे। घुराए वरी लिकी वेही रहियो, दीदार बि कोन कराईंसि। अकुल में ॻाल्हि अचे थी? हेॾो इंतज़ाम कजे, घुराइजे, हेॾी इज़त ऐं मान शान सां, वरी रब करीम पंहिंजो दीदार बि न कराए, इहा ॻाल्हि अकुल बि क़बूल नथो करे। क़ुरान त क़बूल कोन थो करे, हदीस त क़बूल कान थी करे, पर इंसान जो अकुल बि कमु कोन थो करे त अल्लाह ताला जी ज़ात हेॾे इंतज़ाम सां घुराए वरी लिकी वेही रहे ऐं पंहिंजे हबीब खे दीदार न कराए। इहा ॻाल्हि ठहे कान थी। अल्लाह ताला जे हबीब पाक फरमायो आहे, मां तव्हांखे अॻिते ॿुधायां थो, इहा ॻाल्हि अचे थी। अल्लाह ताला जो मुंहिंजे हबीब दीदार कयो आहे। दुरूद शरीफ पढ़ो त मां पंहिंजे किसे खे अॻिते शुरू कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अॻे जुमे ते मां इहा ॻाल्हि छॾी हुई त हज़रत जिब्रील अमीन बीही रहियो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाणे मथे रवाना थिया। सुभान अल्लाह। हाणे रुगो जिब्रील कोन बीठो, बल्कि बुराक बि बीहजी वियो। बुराक नबी करीम जी सवारी, उहा बि जिब्रील सां गॾिजी बीही रही। हाणे ईअं सम्झो त सिदरतुल मुंतहा ते जिब्रील जी बि इंतिहा थी वई त बुराक जी बि इंतिहा थी वई। हाणे बुराक बि हेठा, जिब्रील बि हेठा, हबीब करीम जी ज़ात बाबरकात ख़ुदा जे दरबार ॾे रवाना थिया। पाण करीम अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था त अल्लाह ताला हाणे मुंहिंजे लाइ जेका सवारी मोकिली, उहा सवारी ही रफ़ रफ़ जी। सुभान अल्लाह।
रफ 030647555525 रफ रफ छा हो हकीकत खां खुदा वाक़िफ़ा लेकिन नबी करीम जी ज़ात बाबरका जे ज़ुबान मां ही लफ़्ज़ निकिता आहिनि पाण फरमाइनि था हिकिड़ो नूरानी तख़्त हो सुभान अल्लाह जे बिजली जी लिफ्ट थींदी आहे माण्हू लिफ्ट ते वेहंदो आहे बटन दबाईंदो आहे जंहिं मंज़िल ते वञणो हूंदो आहे उते पुॼाए छॾींदी आहे माण्हू हिकिड़े तख़्ते जे मथां हिकिड़ी कुर्सीअ जे मथां हिकिड़ी जॻह में हूंदो आहे उहा शइ हुनखे पाण ई खणी वेंदी आहे हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बुराक खां पोइ मुंहिंजे लाइ सवारी रफ रफ जी मोकिली उन रफ रफ जे मथां मां मुहम्मद करीम जी ज़ात सवारी फरमाई आहे सुभान अल्लाह जिब्रील जेको बुराक आंदो हो उन जी स्पीड तव्हांखे ॿुधाई हुयमि यदउल हाफ़िरत इला मुंतहन नज़र हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था त जंहिं जाइ ते बुराक जी नज़र पई ख़त्म थिए उन जाइ ते पियो विख रखे सुभान अल्लाह इहा ही बुराक जी स्पीड ओ मुंहिंजा अदा 1,86,000 मील फी सेकंड जे हिसाब सां हीअ बिजली हलंदी आहे इन बिजलीअ जी स्पीड आहे हज़रत अल्लामा महमूद कस्तलानी रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत अल्लामा महमूद रूहुल मानी वारे बुज़ुर्ग पंहिंजे तफ़सीर में लिखियो आहे त नबी करीम जे ज़ात बाबरकात जे बुराक जी स्पीड सिज खां बि घणी हुई सुभान अल्लाह सिज खां बि हुन जी स्पीड घणी सिज हले थो अॼुकल्ह आम तरह दुनिया चवंदी आहे त सिज बीठो आहे ज़मीन नथी हले सिज खे ज़मीन चकर काटींदी आहे पोइ कमल ओलह त कमल ओभर पर क़ुरान में इहा ॻाल्हि न आहे सूरह यासीन में अल्लाह ताला फरमायो आहे अशम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम अशम्सु तजरी क़ुरान थो चए त सिज हले थो हाणे मूंखे ॿुधायो पाण क़ुरान मञूं या साइंस साइंस जो हर नज़रियो 50 साल खां पोइ तब्दील थी वेंदो आहे 100 साल खां पोइ तब्दील यकीनन थी वेंदो आहे हिकिड़ी तजुर्बाती ज़िंदगी साइंस जो नालो आहे साइंस खे हर मामले में कूड़ो बि कोन चइबो ईअं न चइबो त साइंस कूड़ी आहे न साइंस जूं घणियूं ॻाल्हियूं सचूं बि आहिनि पर जेका क़ुरान जे मुखालिफ़ सां कूड़ी आहे अल्लाह ताला पाण फरमाए थो अशम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम सिज पंहिंजे मंज़र ॾे हले थो पियो पंहिंजी जॻह ते हुन जी स्पीड आहे पंहिंजी रफ़्तार आहे सिज जो हलणु साबित आहे बीहणु साबित कोन्हे को ऐं ज़मीन जो क़ुरान मां बीहणु साबित आहे वल जिबाल अरसाहा क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे त जबलनि खे असां ज़मीन जे लाइ मज़बूत मेखू बणायो आहे ज़मीन तपे लर्ज़ आमद सितो बरो कोफ्त बरदाम नशमेख को ज़मीन के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पैदा फरमायो हेठां पानी आ मथां ज़मीन आ यो कुर्रो ज़मीन वारो पानी जे मथां पियला ज़मीन में तपश पैदा थी पानी घणो हो ज़मीन थोरी ही बाफ़ पैदा थी ज़मीन हलण लगी आ वल जिबाल अरसाहा इन आयत जे तफसीरन में सभनी बुजुर्गन लिखियो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन ज़मीन के मजबूत करण जे लाइ बिहारण लाइ जबल बाहरों किलियूं लगाया जे कंहिं शइ खे लुॾण खां महफ़ूज़ कबो आहे हरकत न करे लुॾे न उन खे पंहिंजे मस्कर में बीहारजे त अल्लाह ताला जी ज़ात न ज़मीन खे बीहारण जे लाइ ज़मीन जे चौगिर्द कोह काफ पहाड़ चयो वेंदो आहे उहो ज़मीन जे ॿाहिरां फैलायो ज़मीन में अंदरि त घणा ई पहाड़ आहिनि पर उहो ख़ासि करे ज़मीन जे बीहारण जे लाइ आहे किसो मुख़्तसर क़ुरान थो चवे त सिज हले थो सिज हले थो हाणे सिज जे हले थो पियो अलाह जो कलाम थो फरमाए असांजो ईमान आहे त सिज हले थो हाणे उन जी जेका स्पीड लिखी आहे इल्म फल्कियात वारनि आसमानी इल्म खां जेके वाक़िफ़ आहिनि उहे चवंदा आहिनि त हिन जी स्पीड तमामु घणी आहे सिज सुबुह जो तव्हां ॾिठो हूंदो जो उभरंदो आहे अवां कॾहिं गौर कजो जॾहिं आसमान में झुड़ न हुजे कंहिं मथां ई जाइ ते बीही
साफ़ ही इलाइक़ो ॾिसजो, साफ़ इलाइक़ो ॾिसी उभरंदे नज़र कजो, सिज जी कनी निकिरंदी आहे, ईअं मिंट ई कोन गुज़रंदा अधु फुट मथे अची वेंदो, सेकंडनि खां पोइ फुट खन मथे नज़र अची वेंदो। नतीजो निकिरंदो जो ॾिसंदे ॾिसंदे चंद मिंटनि जे अंदरि अंदरि सॼी सिज जी टिकी नज़र अची वेंदी आहे। हज़रत मौलाना महमूद आलूसी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जंहिंमहिल सिज ज़मीन खां निकिरी पूरी टिकी ॾेखारींदो आहे, होॾो किनारो निकितो मथियो ऐं हेॾो हेठो किनारो ज़ाहिर थियो, टिकी ज़ाहिर थी, पोइ 2 मिंट लॻनि या 5 मिंट लॻनि या 3 मिंट लॻनि, एतिरे मुफ़ासिले में टिकी ज़ाहिर थींदे थींदे 18,17,021 मैल मुफ़ासिलो कंदो आहे। सुभान अल्लाह। अंदाज़ो त लॻायो, 18 लख मैल करे वेंदो आहे, एतिरी हिकिड़ी सिर्फ़ टिकी ज़ाहिर थींदी आहे, माना सेकंड जे अंदरि। हाणे मूंखे ॿुधाए त केॾी हुनजी स्पीड हूंदी, केॾी हुनजी रफ़्तार हूंदी। अल्लाह पाक जे हबीब तां क़ुर्बान वञा, हदीस ॿुधाए थी त नबी करीम जे बुराक जी रफ़्तार सिज खां घणी। जिब्रील भी रहियो, बुराक भी ही रहियो, हबीब करीम जी ज़ात फरमाइनि था मुंहिंजे लाइ रफ़ रफ़ जी सवारी आई, मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़ रफ़ जे मथां सवार थियो आहियां, रफ़ रफ़ मथे रवानो थियो आहे। आसमाननि में हिकु जॻह खां ॿिए आसमान ताईं 500 साल जो मुफ़ासिलो आहे। 7 आसमान नबी करीम तय फरमाया हल। हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, हाणे जेके मूं मथे सफ़र तय कयो आहे उते आसमान न आहिनि, उते नूरानी पर्दा हा, नूरानी हिजाब हा। हिकिड़ो हिजाब आयो, वरी ॿियो आयो, वरी टियों आयो, वरी चौथों आयो, उन हिजाबनि मंझां नबी करीम मथे रवानो थींदो हुयो, सभु नूर जा पर्दा हा। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे थुल्हा केतिरा हा, सिज जे लाइ त ॿुधाई, चंड लाइ बि ॿुधाई, ज़मीन जे लाइ बि ॿुधाई त आसमान खां केतिरी परे आहे, आसमान जी थोल बि तव्हां ॿुधाए छॾी आहे, पर नूर जा पर्दा कोन था ॿुधायो। पाण फरमाइनि था हाओ मां तव्हांखे ॿुधायां थो, हिकु पर्दे खां ॿिए पर्दे ताईं हिन ज़मीन जे मुफ़ासिले सां 80,000 साल जो पंधो। नबी करीम पाण सां फीथ खणी वियो छा, मापींदो पे वियो छा? न, इहो सभु अल्लाह इल्म ॾिनो। अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। जंहिंजो रहमान उस्ताद हुजे, जंहिंखे पढ़ाइण वारो रब्बुल आलमीन हुजे, जंहिंखे इल्म ॾियण वारो अल्लाह आहे, दुनिया जो उस्ताद पंहिंजे शागिर्द खे क़ाबिल बणाइण जी कोशिश कंदो आहे त मुंहिंजो शागिर्द नालो कढाए, हे त मुंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात जो शागिर्द आहे। रब चवे थो मुंहिंजे हबीब खे कंहिं कोन पढ़ायो आहे, मुहम्मद खे मां पढ़ायो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हक़ चारिया त महबूब पाक पाण फरमाइनि था मां हिजाब तय कया, पर्दा तय कया। हाणे स्पीड सां वञे थो पियो, रफ़ रफ़ वञे थो पियो, मथे चढ़ंदो। हबीब उन रफ़ रफ़ वारे तख़्त ते वेठो आहे, रफ़ रफ़ मथे उॾिरे थो, हिकिड़े हिजाब खां ॿिए हिजाब ताईं 80,000 साल जो पंधु। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह, आसमान त हुआ 7, पोइ आयो सिदरतुल मुंतहा, उन खां पोइ आयो बैतुल मामूर, उन खां पोइ हाणे तव्हांजो सफ़र शुरू थियो। भला पर्दा घणा हा? पाण फरमाइनि था पर्दा बि 80,000 हा। सुभान अल्लाह। हिकिड़े पर्दे खां ॿिए पर्दे ते 80,000 जो मुफ़ासिलो, इहे कुल थिया 80,000 पर्दा। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था मां अहिड़े मक़ाम ते पहुतुसि, अहिड़ी जॻह ते पहुतुसि जिथे हाणे हिजाब ख़तम थी आहे, पर्दा ख़तम थी आहे, नूरानी जेके ॻाल्हियूं सभु उते हाणे पूरियूं थियूं। हाणे अहिड़ी जॻह जंहिं जाइ खे ओभर बि नथो चई सघिजे,
जिथे ओलह बि नथो चई सघिजे, ॾखिण बि नथो चई सघिजे, उत्तर बि नथो चई सघिजे, फ़ौक़ बि नथो चई सघिजे, तहत बि नथो चई सघिजे, साॼे बि नथो चई सघिजे, खाॿे बि नथो चई सघिजे। न अव्वल आहे, न आख़िर आहे, न इब्तिदा आहे, न इंतिहा आहे, न ओलह आहे, न ओभर आहे, न उत्तर आहे, न ॾखिण आहे, न हेठि आहे, न मथे आहे, न खॿो आहे, न सॼो आहे। छा आहे? ला मकान। इन जो नालो छा आहे? ला मकान आहे। उहा मकान आहे जंहिंजो तयन नथो करे सघिजे, जंहिंजी हुदूद अरबा कान्हे, जंहिंजी इंतिहा कान्हे का, जंहिंजो अव्वल न आहे, जंहिंजी आख़िर न आहे, जंहिंजी अॻियाड़ी न आहे, जंहिंजी पिछाड़ी न आहे, जंहिंखे साॼो न आहे, जंहिंखे खाॿो न आहे। छा आहे? उहा ख़ुदा जे ज़ात खे ख़बर आहे। हबीबन एतिरो ॿुधायो आहे त उहा जॻह आहे ला मकान जी। ला नफ़ी जो सीगो आहे। ला माना न, मकान माना हंधु, जाइ। ला मकान माना अहिड़ी जॻह ते पहुता जिते हंधु आहे ई कान, जाइ आहे ई कान का। पंहिंजी हे जाइ आहे, मस्जिद जाइ आहे, मदरसो जाइ आहे, घर जाइ आहे, ज़मीन जाइ आहे, पनी ते वञो जाइ आहे, दुकान ओताक सभु तव्हांजा हंध जायूं आहिनि। हबीब फरमाइनि था मां अहिड़ी जाइ ते पहुतुसि जंहिंखे जाइ चइबो ई न, जाइ खां पाक आहे, मकान खां पाक आहे। पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तरी मां उन मक़ाम ते पहुतो हां जेको ला मकान आहे। अहिड़ी जॻह ते पहुतुसि। पाण फरमाइनि था मूंखे वहशत थी। सोचो, थोरो तवजो कजो, सम्झ में ॻाल्हि अचेव। पाण फरमाइनि था मूंते दहशत थी, वहशत थी। दहशत काथे थींदी आहे? नई जॻह ते, अणॾिठल जाइ ते, ओपरी जॻह ते, या वरी दहशत उते थींदी आहे जेका दरबार तमामु दुरबार हुजे। उहा दरबार हुजे जंहिं जहिड़ी दरबार आहे कान का। मूंखे ॿुधायो त शहनशाहनि जूं दरबारूं जिथे कालीन लॻा पिया हूंदा आहिनि, माण्हू बूट सो वञे त पेर लही वञेसि, सोफ़नि ते वेहे त सॼो अंदरि गची वञे, जाॾे निहारे बतियूं आहिनि, डेकोरेशन थी पई आहे, आला दर्जे जो। मुंहिंजा दोस्त उते सींगार थियल हूंदो आहे। हे त दुनिया जो सींगार आहे, बादशाहनि जो तख़्त आहे। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। उहा दरबार आहे, उहा दरबार आली आहे जेका हाकिमनि जे हाकिम हुजे, रब्बुल आलमीन जी दरबार। हज़ीरतुल क़ुदुस जंहिंखे चयो वियो आहे, उहा दरबार आहे जंहिंखे कंहिं दरबार सां तशबीह नथी ॾेई सघिजे, जंहिंखे कंहिं सां मुशाबिहत नथी ॾेई सघिजे, जंहिंजो तफ़सील बयानु नथो करे सघिजे। का ख़बर कान्हे छा हुई, पर एतिरो ज़रूरु चइबो त दरबार इलाही हुई, बारी ताला जी दरबार हुई। हाणे जॾहिं बारी ताला जे दरबार में महबूब जी ज़ात फरमाइनि था मां पहुतो आहियां त मूंते वहशत थी आहे, थोरी रोब वेठो आहे, दिलि ते थोरी ओपराइप महसूस थी आहे, दहशत जामल थी। पाण करीम फरमाइनि था फ़कल्लमनी रब्बी बिलिसान अबी बकरन। अल्लाह जो मूं कलाम ॿुधो, रब करीम जे ज़ात बाबरकात मूंसां गुफ़्तगू फरमाई, अञा दीदार जी मंज़िल परे आहे। पाण फरमाइनि था रुगो आवाज़ ॿुधुमि, कलाम ॿुधुमि, पर छा? पाण फरमाइनि था कल्लमनी रब्बी बिलिसान अबी बकरन। पाण फरमाइनि था मां अल्लाह जो कलाम ॿुधो, ॻाल्हाइण वारो रब हो, गुफ़्तगू रब जी ही, पर उन गुफ़्तगू में जेको लहजो इस्तेमाल कयो वियो सो सिद्दीक़ अकबर वारो हो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ वारो। छो? इन में बुज़ुर्गनि लिखियो आहे, उलमाए किराम लिखियो आहे, मुहद्दिसीन उज़्ज़ाम लिखियो आहे, महबूब जे ग़ुलामनि सहाबनि ॿुधायो आहे, ताबईन ॿुधायो आहे, हज़रत इमाम हसन बसरी जहिड़ो ताबई फरमाए थो पियो। मुंहिंजा दोस्त वॾनि वॾनि आलमनि लिखियो आहे त इन जो मक़सदु इहो हो त हमेशह जॾहिं कंहिं बि माण्हूअ ते का दहशत तारी थींदी आहे, कंहिं बि क़िस्म जो को रोब वेहंदो आहे, हुन सां गुफ़्तगू जॾहिं कबी आहे त गुफ़्तगू जो अंदाज़ अहिड़ो कजे जंहिंखां हू अॻे ई मानूस हुजे, जंहिंखां हू अॻे ई वाक़िफ़ हुजे, जंहिंजो अॻे ई हुनजे दिलि में इहा ॻाल्हि वेठल हुजे। महबूब से फरमाइनि था त सभिनी सहाबनि खां वधीक पंहिंजे ग़ुलामनि में मूंखे मोहब्बत अबू बकर सिद्दीक़ सां वधीक आहे। अल्लाह जे हबीब करीम फरमाइनि था रब करीम चाहियो त मां मुस्तफ़ा सां अबू बकर वारी ॿोली में ॻाल्हायां त वहशत लही वञेसि।
अबू बकर सिद्दीक उते हुयो कोन। आम तरह सां जाहिल चवंदा आहिनि, जाहिल या तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए छॾिया सफ़ाई थी वञे, छो त मसइले जी ॻाल्हि आहे। त महबूब साईं जॾहिं मेराज ते वियो हो, पोइ आई ही मानी, पोइ मानी जो अॻियां रखी खाइण शुरू कयूं। हिकिड़ो हथु हो नबी साईं जो, ॿियो हथु परदे मूं आयो पे, ॿियो हथु परदे मूं पे आयो, पर उहो हथु जेको हो उनखे मुंडी पियल ही, विंडो पियल हो, विंडो बहराड़ी वारा माण्हू चवंदा आहिनि, विंडो पियल हो, मुंडी पियल ही, उहो हथु जो निकितो ऐं मानी उन बि खाधी त नबी साईं सुञातो त हज़रत अलीअ जो हथु हो। अली साईं जी फज़ीलत अखियुनि ते, अली साईं जो शान अखियुनि ते। असीं त आहियूं ई मुरीद अलीअ जे औलाद जा, आहियूं अलीअ जा ग़ुलाम, अली असांजो मुर्शिद आहे, अली असांजो पीर आहे। पर मुंहिंजा अदा उहा मक़ाम ई अहिड़ो हो जंहिं जॻह ते खाइण पीअण जी ज़रूरत ई कान्हे, जाथे जिब्रील कोन्हे, जाथे मीकाइल कोन्हे, जाथे इस्राफील कोन्हे, जाथे के मलाइका केरन। हामलीन अर्श हेठि रहिजी विया, हबीब जी ज़ात बाबरकात मथे आ, को उते कोन्हे को, वहदहू ला शरीक वाहिद आ, कलाम बि रब जो आ, गुफ्तगू बि रब जी आ, दरबार बि रब जी आ। हबीब करीम खे न का बुख लॻी, न का मानी आई, न का मुंडी हुई, न को हथु निकितो, न को पर्दो हो, हिजाब तो हुयो ई कोन को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी बाबू फरमाइनि था, अञा मां कलाम जरी ॿुधो त मुंहिंजे दिलि तां वहशत ख़तम थी वई। वहशत ख़तम थियण खां बाद में मां साम्हूं जो ॾिठो त मूंखे ख़ुदा जो अर्श मुअल्ला नज़र आयो। अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो अर्श, जंहिं अर्श जे मथां ख़ुदा पाक पंहिंजी बेमिसल कुर्सी रखी आहे, वसिअ कुर्सियुहु। अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह पाक जे अर्श न, अर्श जी ॻाल्हि मां नथो कयां, अल्लाह ताला फरमाए थो उहा कुर्सी जेका अर्श ते रखियल आहे, वसिअ एतिरी वसी आहे जो हितां जा 7 ज़मीनूं 7 आसमान अचनि त बि ख़ुदा जी कुर्सी वॾी, त बि ख़ुदा जी कुर्सी वसी। बुज़ुर्गनि लिखियो आहे त 7 ज़मीन ऐं 7 आसमान जेकॾहिं अर्श जे मथां रखजनि त ईअं मालूम थींदा जेको वॾो छॼ हुजे ऐं उन वॾे छॼ में 7 या 14 पावलियूं पयूं हुजनि। पावली सम्झो था, रुपए में हूंदा आहिनि 4 पावलियूं। रुपए में घणियूं पावलियूं? रुपए में 2 आना, रुपए में 4 पावलियूं। पावली तव्हां ॾिठी आहे केतिरी आहे? नंढड़ी थींदी आहे, 4 आना 25 पैसा नंढड़ा थींदा आहिनि। हाणे 7 ज़मीनूं ऐं 7 आसमान था 14, इहे 14 7 ज़मीनूं ऐं 7 आसमान गॾे ख़ुदा जे अर्श ते रखजनि त ईअं महसूसु थींदो त कंहिं तमामु वॾे खारे में या कंहिं वॾे छॼ में 7 या 14 पावलियूं पयूं आहिनि। ख़ुदा जो अर्श जी तशबीह न आहे, तमसील न आहे, पर तोखे सम्झाइण ख़ातिर त पतो पवई ख़ुदा जे अर्श जी हद ई कान्हे का। जॾहिं क़ुर थो चए वसिअ कुर्सियुहु समावात वल अर्द, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी कुर्सी जेका अर्श ते रखियल आहे, अर्श अञा वसी आहे, उन खां 7 ज़मीनूं 7 आसमान बि थोरा आहिनि। घणा अल्लाह जी कुर्सी हिकिड़ी आहे। नबी से फरमाइनि था, जॾहिं मां उते पहुतो त ख़ुदा जो अर्श मुंहिंजे साम्हूं आयो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां जीअं जो अर्श ते पहुतुसि, फौरन मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो। अर्श ते पहुचण खां पोइ ख़्यालु आयो। हाणे दग त ठहियो पियो आहे, रस्तो ठहियो पियो आहे, हलणो बि आहे, अर्श साम्हूं आहे। नबी से फरमाइनि था, फौरन ख़्यालु आयो त ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़ुरान तुंहिंजे में लिखियलु आहे, जेको अलाह तो ते नाज़िल कयो आहे,
तजरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते पे वियो त अल्लाह ताला जल जलालू अमन वालू हुकुम कयोसि फखला नालैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ। प्यारा मूसा जुती लाह पेर उघाड़ा कर, उघाड़े पेरे हिन पाक जगह ते अच त तुंहिंजनि पेरनि खे हे पाक पत्थर लगे, तुंहिंजा पेर बर त बि पेरे उघाड़ो, जे जाहिला त बि पेरे उघाड़ो। वक्त जो खणी पैगंबर हुजे, वक्त जो खणी केरो आलिम हुजे, केॾो वॾो बुजुर्ग हुजे, पर अल्लाह जे घर में ईंदो त पेर उघाड़ा करे, छो त ख़ुदा जे घर जी ताज़ीम आहे, इज़त आहे, मस्जिद आहे, जंहिं जाइ ते असां सजदो था कयूं, पेशानी था टेकियूं, कच्ची आहे त बि पेर उघाड़ा, जे पत्थर आहे त बि पेर उघाड़ा। जेकॾहिं हिन जॻह ते फर्श न हुजे हा, कच्ची हुजे हा, त बि तव्हां पेर उघाड़ा करे अचो हा। महबूब साईं फरमाइनि था त अल्लाह ताला फरमायो प्यारा मूसा फखला नालैक जुतीला इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ, तूं पाक वादी में आयो आहे त जेके पेर उघाड़ा कर। हज़रत नबी पाक फरमाइनि था मां दिल में सोचो त काथे तूर सीना, काथे अर्शे मुअल्ला, सुभान अल्लाह, काथे पत्थर ज़मीन ते तूर वारो, काथे ख़ुदा जो अर्श। जे मूसा जुती थो लाहे ऐं अल्लाह जो अमरा फखला लाह जुती, त मां बि जुती लाहियां ख़ुदा जो अर्श। इन मां साबित आहे त महबूब पेरियों घाड़ो कोन वियो हो, महबूब पंहिंजे पेज़ार समेत वियो। सरकार दस्तार सां, कपड़नि सां, चादर सां, गोॾ सां, पर पेरियों घाड़ा बिना आहिनि, पेरनि में बि पंहिंजी पेज़ार पातल आहे, उहा बि पायो था वञनि पिया। पाण फरमाइनि था तॾहिं मां अर्शे मुअल्ला ते वयुसि ऐं इहो मूंखे किस्सो यादि आयो मूसा वारो, त मूसा खे हुकुम थियो त जुती लाहे, मूंखे हुकुम कोन थियो आहे, पर पाणूं पंहिंजे ॼाणूं जुती लाथमि। फसमिअ अनीनल अर्शे, अल्लाह अल्लाह। हज़रत अल्लामा इब्राहिम बाजूरी रहमतुल्लाह अलैह कसीदे बुरदे जो शायर हुआ। हज़रत अल्लामा खरपूती रहमतुल्लाह अलैह कसीदे बुरदे जा शायर हन। उहे ॿई बुज़ुर्ग फरमाइनि था पिया फसमिअ अनीनल अर्शे, हबीब करीम जी ज़ात बाबरकात अञा जुती लाथी कान्हे का, जुती लाहिण जो इरादो कयो आहे। अर्श पाक मां अल्लाह जे अर्श मां रोवण जो आवाज़ आयो, अल्लाह अकबर। फसमिअ अनीनल अर्श, हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात अल्लाह जे अर्श मां रोवण जा सुडकाट ॿुधा। ला तुख़य्यिबनी या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा प्यारा हबीब पंहिंजी जुती मुबारक न लाहे, जुती लाहे मूंखे बेनसीब न बणाए। ऐं ख़ुदा जा हबीब हो तूर सीना हो मूसा जी ज़ात बाबरकात ही, तूर जी ॻाल्हि बि आहे, मूसा जी ॻाल्हि बि आहे, हे मुहम्मद अरबीअ जी ॻाल्हि आहे, रब करीम जी मर्ज़ी बि आहे। मां अर्श दुआ घुरी हुई, जे जन्नत में बुराक दुआ पे घुरी त को वक़्तु अचे त मुहम्मद सुवार थिए। अॼु बुराक जी तमन्ना बि पूरी थी वई आहे। अल्लाह मां अर्श खे ठाहियो हो, अल्लाह उन ॾींहुं ईअं चयो हो ओ प्यारा अर्श मुंहिंजो हबीब तो ते कदम घुमाईंदो। मां उन ॾींहुं लाकूं दुआ पियो घुरां त रसूलुल्लाह शरत जुतीअ सुधा कदम घुमाए। सरवरे कायनात अलैहिस्सलाम फरमाइनि था पोइ महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात फरमाए त पोइ जुती कान लाथी। उन्हीं पाक जुतीअ सां अबा ॻाल्हि त ॿुधो, उहा जुती ज़रूर कंहिं मके जे मोची ठाही हूंदी, ॻाल्हाईंदा हलो, हा कंहिं मके जे मोची ठाही हूंदी, ज़रूर कंहिं ॿकरीअ जो खण हूंदी, या कंहिं ढॻीअ जी हूंदी, या उठ जी हूंदी,
या मेह जी हूंदी, मेह त अरब में तमामु घटि आहे, थी सघे थो कि हलाल जानवर जी हुजे, उन हलाल जानवर जी खल आहे, उनखे मोचीअ कुटियो हूंदो, सटियो हूंदो, रंगियो हूंदई, उनखे आरायूं हणी उनखे सोराख कढिया हूंदई, सोराख कढण खां बाद में उनखे कालब ॾिनो हूंदई, इहे सभु कुझु मरहला करे हबीबनि जे पेरनि में आई हूंदी ऐं महबूब उन जुतीअ सां मके में बि घुमियो हूंदो, हा उन सां घिटनि में बि घुमियो हूंदो, रस्ते ते बि घुमियो हूंदो, जबल ते बि घुमियो हूंदो, मोचीअ जी ठहियल आहे, अलाए कहिड़े जानवर हलाल जानवर जी आहे। वाह जुती तुंहिंजो भाग, अॼु मुंहिंजा दोस्त काइनात हेठि आहे पर मुस्तफ़ा जी जुती बि मेराज पई करे। सुभान अल्लाह। वाह सही। अॼु आमना जे लाल जी जुती मुबारक बि अर्श पई। वाह वाह। महबूब पाक जे ज़ात बाबरकात जे मर्तबे तां इज़्ज़त तां मान तां कुर्बान वञे। बेशक। एॾी ख़ुदा पंहिंजे हबीब खे इज़्ज़त अता फरमाई, पाण करीम फरमाइनि था त अर्श मां रोअण जो आवाज़ ॿुधुमि, पोइ मां पंहिंजे जुती समेत जे अर्श मुबारक ते वियसि त अर्श मुबारक ख़ुशि थियो, राज़ी थियो, उनजी सदन जी तमन्ना पूरी थी वई। अॼु अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम सां मुंहिंजे मथां जुती मुबारक घुमायो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। शाह साहब फरमाइनि था जे ही आओ ते ही तब बानी बारो चल जी, हुज्जत हो त पुनहल सां मूं कमीनीअ के ही, असुल आरीअ जाम जे पले आओ पे ई, हू जा पाइन पेरनि में तहना जुतीअ भी जे ही, पो विसारे वेही तन केचन खे आऊं कीअं रहां। हू जा पाइन पेरनि में, हू जा पाइन पेरनि में तह जुती बि न जेही। महबूब करीम जे पेरनि मुबारकनि में जेका जुती पए, ख़ुदा जो कसम जग घोट करे जहान कुर्बान करे छॾे, उन जुती मुबारक जो मटको कोन थो थी सघे। महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जॾहिं मां अर्श मुअल्ला ते पहुतो आहियां त अर्श मुअल्ला ते पहुचण खां बाद में हाणे आवाज़ जेको ॿुधण में आयो उहो आवाज़ ही हो। दुरूद पढ़ तोखे ॿुधाए छॾियो। उदुन मिन्नी आवाज़ तो अचे। सुभान अल्लाह। उदुन मिन्नी वेझो थी, उदुन मिन्नी अञा वेझो थी, उदुन मिन्नी अञा वेझो थी। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था फदनौत, पोइ मां अञा अॻिते थियुसि, पोइ अॻिते वेझो थियुसि, अॻिते वधंदो हुयुसि। फरआयतु रब्बी अज़्ज़ वजल, उते पहुचण खां बाद में बिआइन रास, हे जेके मुंहिंजे मथे वारियूं अखियूं आहिनि, इन मथे वारनि अखियुनि सां मूं पंहिंजो रब ॾिठो। सुभान अल्लाह। फवदा अल्लाहु ताला यदैय यदैहि बैन कतफैय फवजदतु बरदहा बैन सदरी फअलिमतु मा कान व मा यकून। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, रब जो जमल मूं दीदार कयो, रब करीम जे दीदार खां बाद में अल्लाह पाक पंहिंजा बेकैफ़ बेमिसाल बिना कंहिं हुज्जत वारा, बिना कंहिं निशान वारा, बिना कंहिं आंगुरनि वारा, बिना कंहिं सूरत वारा, बिना कंहिं शक्ल वारा, वद अल्लाह ताला यदैह बैन कतफैय, रब करीम बेमिसाल पंहिंजा ॿई हथ मुंहिंजे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते रखिया। मुंहिंजा सोना, तूं करी पंहिंजे भाव सां मिलंदो आहे, दोस्त सां मिलंदो आहे, मुहबत सां मिलंदो आहे, प्यार सां मिलंदो आहे। हिकु राति हीअं हथ ॾेई छॾींदा आहिनि, ॿिया वरी भाकुर पाए मिलंदा आहिनि। भाकुर भेरी 030647555525 भेरी कॾहिं सोचो थी त तो वारा हथ किथे हूंदा आहिनि। अबादर कंहिंखे सीने सां लॻाईंदो आहे, भाकुर पाईंदो आहे त तो वारा ही हथ किथे हूंदा आहिनि, पुठियां भरींदा आहिनि न। किथे तुंहिंजा हथ हूंदा दोस्त जे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते फणीअ ते हूंदा। बिला तशबीह रब बेमिसाल आहे। चओ रब रब जे को मिसाल कोन्हे। पर हुजूर फरमाइनि था, अल्लाह ताला पंहिंजे ॿई कुदरत वारा हथ मुंहिंजे ॿिन्ही फणनि जे विच ते रखिया। हथ हिते पिया,
नबी से फरमाइनि था फवजदतु बरदहा बैन सदरी, उन्हनि जी अहिड़ी थधाण सीने में महसूस थी जो मुंहिंजो अॻिरो हियांव बि ठरी पियो। हथ हिते रखिजे, थधिकार हिते पियो थिए। फकशफ अल्लाहु सदरी, पोइ अल्लाह पाक उन्ही कुदरत पंहिंजे सां महिरबानी सां मुंहिंजे सीने खे खोलियो, मुंहिंजे सीने खे खोलियो, याने कुशादो कयो। खोलियो माना कुशादो कयो। केतिरो कुशादो कई? फुट खन, 2 फुट, 3 हथ, हिन मस्जिद जेतिरो न। ॿुध ॿुध हबीब जे ज़बान सां ॿुध। पाण फरमाए था फअलिमतु मा कान व मा यकून, एतिरो अल्लाह मुंहिंजो सीनो कुशादो कयो जे सॼी काइनात जो इल्मु ख़ुदा मुंहिंजे सीने में विझी छॾियो। जो कुझु मूंखां अॻु में थी गुज़रियो आहे या जो कुझु अॼु खां पोइ क़यामत ताईं थींदो, रबी सही फरमाइनि था अल्लाह पाक उन ॾींहुं मूंखे सभु इल्मु अता करे छॾियो। इहो इल्मु कंहिंजो? चओ महबूब जो। ॾियण वारो केरु? पर नबी से फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो, जो कुझु थियो आहे उहो बि मिली वियो, जो कुझु थींदो उहो बि मिली वियो, पर ॿुधी छॾियो वरी बि मुंहिंजो इहो सॼो इल्मु जो कुझु थियो आहे, जो कुझु थींदो, गॾे अल्लाह जे इल्म जे मुक़ाबले में बिहार, त ईअं सम्झ में ईंदो ॼण समुंड मंझां झिरकी हिकिड़ो चुंब में पाणी जो कतरो खणी वई, उहो सभु इल्मु मुंहिंजो झिरकीअ जे कतरे जे बराबरि आहे, अल्लाह जो इल्मु समुंड जे बराबरि आहे। अल्लाह अल्लाह रब बेनियाज़ आहे। रब करीम जो हबीब फरमाए थो जो कुझु थियो, जो कुझु थींदो, पर अल्लाह जो इल्मु जो कुझु थियो, जो कुझु थींदे खां बि वाह वरा आहे। ईअं कोन्हे को त जेतिरो थियो आहे अल्लाह खे ओतिरी ख़बर आहे, जेतिरो थींदो अल्लाह खे ओतिरी ख़बर आहे। न, अल्लाह ताला जो इल्मु इन खां बि वसी आहे। अल्लाह जे इल्म जी हद ई कान्हे का। महबूब करीम जे ज़ात बाबरका जो इल्मु। हाणे वरी मख़लूक जे बारे में ॿुध तोखे ॿुधायां। साईं फरमाइनि था त अल्लाह जो इल्मु समुंड ऐं जो कुझु थियो आहे, जो कुझु थींदो, इहो मुंहिंजो इल्मु ईअं आहे ॼण समुंड मां हिकिड़ी चिड़ी झिरकी पाणी जो कतरो खणी वञे। पाणीअ जो कतरो मुंहिंजो इल्मु, समुंड अल्लाह जो इल्मु। पर पाण फरमाइनि था त सॼे जहान जो इल्मु, आदम जो इल्मु, وعلم آدم الأسماء كلها ثم عرضهم على الملائكة فقال أنبئوني بأسماء هؤلاء إن كنتم صادقين. سبحان الله. अल्लाह ताला फरमाए थो मां आदम खे कुल शइ जो इल्मु ॾिनो। अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा, कुल शइ जो इल्मु आदम खे ॾिनो। सुम्म अरदहुम अलल मलाइकत, हाणे वरी मलाइकनि खे चयमि त आदम खे इल्मु ॾिनो त तव्हां मुक़ाबिलो कयो आदम जे इल्म सां। आलम सुबहानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना, मलाइकनि जो मौला असां हथियार फिटा कया, आदम जो इल्मु घणो आहे असांखे ख़बर ई कान्हे का। नबी से फरमाए थो आदम जो इल्मु, नूह जो इल्मु, सुलेमान जो इल्मु, ज़करिया जो इल्मु, याया जो इल्मु, मूसा नबीअ जो इल्मु, सुहिणे यूसुफ जो इल्मु, 1,24,000 नबीअ जो इल्मु, अरस्तू जो इल्मु, फाराबीअ जो इल्मु, वॾनि वॾनि माहिरनि जो इल्मु, काइनात जे आलमनि जो इल्मु, मुंहिंजा दोस्त लुकमान हकीम जो इल्मु। सरकार फरमाए सॼे जहान जो इल्मु मुंहिंजे इल्म जे मुक़ाबले में बिहार। त जहान जो इल्मु ईअं आहे ॼण समुंड मां झिरकी पाणी जो कतरो खणी वञे, ऐं मुंहिंजो इल्मु ईअं आहे जीअं समुंड छोलियूं हणंदो आहे। सुभान अल्लाह। बराबरि। हेती ख़ालिक़ ऐं मख़लूक जो फ़र्क़ु, हेती ख़ालिक़ ऐं मख़लूक जे इल्म जी हद। मख़लूक जे मुक़ाबले में मुस्तफ़ा जे इल्म जी हद ई कान्हे, पर अल्लाह जे इल्म जे मुक़ाबले में महबूब जो इल्मु महदूद आहे। अल्लाह जो इल्मु वसी आहे। नबी से फरमाइनि था फरआयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैनि रास। हाणे ॿुध क़ुरान। सुम्म दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो सुम्म दना फतदल्ला, पोइ मुंहिंजो हबीब रब खे वेझो थियो ऐं पोइ अञा वधीक वेझो थियो, एतिरो वेझो थियो फकान काब कौसैन औ अदना, ॿिनि कमानुनि खे पाण में मिलाइजे, ॿिन्ही कमानुनि जे विच ते जेतिरो मुफ़ासिलो बचे, अल्लाह ताला फरमाए थो इन खां बि वधीक मुंहिंजो महबूब मूंखे वेझो हो।
हर बोली, हर कलाम, हर गुफ्तो इलाइक़े जे लिहाज़ सां ॻाल्हाइबो आहे। तव्हां सभु सिंधी आहियो, मां बि तव्हांजो सिंधी भाउ आहियां, त तव्हांखे सिंधी में थो ॿुधायां। पर जेकॾहिं पंजाब हुजे हा, बहावलपुर हुजे हा, त उते मूंखे सराइकी ॻाल्हाइणी पवे हा। जे परते वञा हा लाहौर त वरी उर्दू ॻाल्हायां हा। पर जे अञा परते पिशावर ॾे वञा हा त उते तव्हांखे पश्तो में ॿुधायां हा। अहिड़े नमूने सां कश्मीर वञा हा त कश्मीरी ज़ुबान में तव्हां सां गुफ़्तगू कयां हा। अरबुस्तान वञा त तव्हां सां अरबी में गुफ़्तगू कयां। ईरान वञा त तव्हां सां फारसी में ज़ुबान ॻाल्हायां। जहिड़े इलाइक़े जो इलाइक़ो हूंदो आहे ओड़ो गुफ़्तगू जो अंदाज़ कबो आहे। क़ुरान लथो हो अरबी में, छा में लथो अथई? ऐं मके जे मिज़ाज वारनि जे मुताबिक़, मके जा माण्हू जहिड़े मिज़ाज जा हा उन्ही मुताबिक़ हाणे अलाह ताला जेका गुफ़्तगू थो करे सा बि मके वारनि जे मिज़ाज मुताबिक़। मके वारनि जो हिकिड़ो दस्तूर ॿुधो, पोइ तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। कबीला विढ़ंदा हा, ख़ुदा पियो पनाह ॾे, हिकिड़ो कबीलो ॾाचीअ जी गोए रखियो। अचो त ॾाचियूं भॼायूं जंहिंजी भली। जीअं असांजे मुल्क में असांजा सिंधी भाउर वीचारा ढगनि जी गोए रखंदा आहिनि। मां पियो चवां मीरपुर ख़ासि ॾऊं, हिकिड़े हमरा चयोसि ॾाढो वॾो जलसो आहे। मां वरी कन उपड़ाया, मूं चयो अलाए कहिड़ा मौली साहब अचनि था। पुछो मां अबा किथे आहे जलसो? चइसि कंडियारी जे परो वॾो जलसो आहे। कहिड़ा मौली साहब आहिनि? चइसि मौली साहब करनि ढगनि जो जलसो आहे। इहे तव्हांजा जलसा थींदा न साईं? अलाह से रहम करे। ओ मुंहिंजा सुहिणा भाउ, त हर इलाइक़े जो पंहिंजो पंहिंजो मिज़ाज आहे। त हुननि पाण में ॾाचियनि जी गोए रखी। हज़ारे माण्हू हेॾो अची बीठा, इनाम रखियऊं। हज़ारे वरी ॿिए पासे बीठा, इनाम रखियऊं। ॾाचियूं भॼायूं, ॿई गॾु पियूं भॼनि, ॿई तेज़ रफ़्तार में। जंहिंमहिल आख़िरी आटे ते वञी पहुतियूं, हाणे पहुचण वारियूं आहिनि, तंहिंमहिल हिकिड़े सुवार छा कयो ॾिठी त बेटा मूं वारी ॾाची सां गॾियो थो अचे, मूंखे त मारे वेंदो, या ॿई बराबरि थी पवंदासीं। अहिड़ी अटकल कयां जो हिन जी ॾाची पोइते रहिजे, मां अॻिते निकिरी वञा। हुन हलंदी ॾाचीअ खे पंहिंजे ॾाचीअ तां हीअं लकुड़ हीअं करे हुनजे मुंहं में खणी आई। ॾाची खे जो मुंहं में लॻो त हीअं थोरो झुकी न, पोइ हिते धक लॻण सां थोरो झुकी त हो अॻिते निकिरी वियोसीं। इनाम जो ऐलान थी वियो, पर जेको सुवार हो जंहिंजे ॾाचीअ खे मुंहं में धकु लॻो सो लथो। लहण सां देरी करके खॾी तलवार ठका खणी मुंडी में कढाई। हमरा मरी हो जो हमराह मियो, हुननि चयो अड़े तो असांजो हमराह छो मारियो? वरी कढी हुननि तलवार ठका खणी कढा हो मुड़ुस चट। हाणे अची जंग शुरू थी। होॾो बि सवे माण्हू, होॾो बि हज़ारे माण्हू। जंग हलंदे हलंदे इब्न असाकर लिखियो आहे, तबक़ात इब्न साद वारे लिखियो आहे, तारीख़ तबरी वारे लिखियो आहे त नतीजो थियो हिकिड़े ॾींहं में 5000 माण्हू मरी विया। हिकिड़े ॾींहं में। पोइ हा जंग हली। हाणे जंग अहिड़ी कबीली जंग थी, क़बाइली जंग थी वई। हुन कबीले जो माण्हू हथु आयो त चट, होॾो जो हथु आयो त चट। 100 साल गुज़री विया, 100 साल। नबी करीम खां अॻु जी ॻाल्हि। कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार फअनक़ज़कुम मिनहा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे। अल्लाह ताला इन किसे ॾे वाइदो थो करे त ओ मुंहिंजे हबीब जे अचण खां अॻु में वारा तव्हां ॾाचीअ जे मामले ते विढ़ियो। 100 साल तव्हांजी जंग हली, विढ़ी विढ़ी हज़ारे माण्हू मारे छॾियव, पर मां रब थोरो कयो। मुहम्मद मोकिलियुमि, अवां ॿिन्ही धुरन कलमो भरियो। अवां खे नवाब ठाहे कोन सघिया, पर मुस्तफ़ा जे कलमे तव्हांखे भाव करे छॾियो। हबीब जे मथां कलमो भरियो, वञी कलमे जे सदके मुस्लमान थी वियो ऐं भावर थी वियो। तव्हांजी जंग बि ख़तम थी वई। उहे साॻा माण्हू जेके हिक ॿिए खे ॻोल्हींदा हुआ, हाणे मस्जिद नबवी में मुस्तफ़ा सां गॾु निमाज़ गॾु बीठा था पढ़नि। होॾो फलाणे कबीले जो दुश्मन बीठो आहे त हुनजो ॿियो भर में दुश्मन आहे। कुरड़ी अखि करण जो बि कंहिंखे हक़ न आहे, छो त मुहम्मद अहिड़ा खीर खंड करे छॾिया जो दुश्मनी वई ख़तम थी वई। इस्लाम में बरकत आहे। हाणे अरब ठहंदा कीअं हा? ठहंदा कोन हा, ॾाढा ॾिंगा हा, पर जे ठहंदा हा त
त पोइ पाण में होॾो बि सरदार ईंदो हो, होॾो बि सरदार ईंदो हो। ॿिन्ही कबीलनि जा शर्त शुरूत रखी ठाह कंदा हुआ। ये न पाण भाकुर पाईंदा आहियूं, अरब भाकुर न पाईंदा हुआ। होॾो हो बि कमान खणी ईंदो हो, होॾो हो बि कमान खणी ईंदो हो। पोइ ॿई कमानूं पाण में मिलाईंदा हुआ। सुभान अल्लाह। सम्झो था न? हे ॼण सम्झो मुंहिंजे हथ में कमान आहे, वरी हुन जे हथ में कमान आहे, पोइ कमानूं पाण में मिलाईंदा हुआ। पोइ कमान जी शक्ल हिन नमूने सां थींदी आहे, हीअ गोलाई ते काठी हूंदी आहे, विचां हुनखे ज़िह लॻल हूंदो आहे। पोइ हुनजी कमान ऐं हुनजी कमान पाण में हीअं मिलाईंदा हुआ। सम्झो था? थोरो तवजो कजो। हीअं पाण में कमानूं मिलाईंदा हुआ। पोइ कमानूं मिलाईंदा हुआ। हाणे ठाह थी वियो, जंग ख़तम थी वई। पोइ छा चवंदा हुआ? मुंहिंजी कमान तुंहिंजे कमान सां मिली आहे, तुंहिंजी कमान मुंहिंजे कमान सां मिली आहे। हाणे तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन, मुंहिंजो दुश्मन तुंहिंजो दुश्मन, मुंहिंजो सॼण तुंहिंजो सॼण, तुंहिंजो सॼण मुंहिंजो सॼण, मुंहिंजो मफ़ाद तुंहिंजो मफ़ाद, तुंहिंजो मफ़ाद मुंहिंजो मफ़ाद, तोसां दोस्ती मूंसां दोस्ती। इहो हूंदो हो मुआहिदो। हीअं कमानूं मिलाईंदा हुआ। उन कमानूं मिलण जे करे पाण में ठाह थी वेंदो हो। हाणे इहा आहे अरब जी तहज़ीब, अरब जो रवाज। सम्झ में आयो? न सम्झ में आयो? सवली ॻाल्हि आहे न साईं? हाणे सरदार ठही आहे, पाण में कमानूं पाण में मिलियूं। अल्लाह हाणे इहा ॻाल्हि थो करे। मेराज वारे वाक़े में अल्लाह इहा थो ज़िक्र करे, छो त उन इलाइक़े जे मिज़ाज मुताबिक़ ॻाल्हि कबी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। मुंहिंजो हबीब मूंखे वेझो थियो, मां पंहिंजे हबीब खे वेझो थियुसि, एतिरो वेझा थियासीं। फकान काब कौसैन औ अदना। ॿिनि कमानुनि खे मिलाइजे, उन्हनि जे विच ते जेतिरो मुफ़ासिलो हुजे, इन खां बि वधीक अल्लाह पंहिंजे हबीब सां वेझो थियो आहे। ओ मौला, कमान जी ॻाल्हि छो थो करी? रब थो चए अॼु मेराज वारी राति ऐलान थो कयां, जेको मुंहिंजो सजण सो मुस्तफ़ा जो सजण, जेको मुस्तफ़ा जो सजण सो मुंहिंजो सजण, जेको नबीअ जो बेअदब सो मुंहिंजो बेअदब, जेको मुंहिंजो बेअदब सो नबीअ जो बेअदब। जंहिं नबीअ सां ठाह कयो तंहिं मूंसां ठाह कयो, जंहिं मूंसां ठाह कयो तंहिं नबीअ सां ठाह कयो। जेको मुंहिंजे नबीअ जो सो मुंहिंजो, जेको मुंहिंजो सो मुंहिंजे नबीअ जो। अॼु ख़ुदा जी ज़ात बाबरकात ऐलान थो फरमाए त अॼु मुंहिंजा हबीब ऐलान थो कयां, तुंहिंजो दोस्त मुंहिंजो दोस्त, तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन, तुंहिंजी ताबेदारी करण वारो मुंहिंजी ताबेदारी करण वारो, तुंहिंजो बेफ़रमान मुंहिंजो बेफ़रमान। फकान काब कौसैन औ अदना। अॼु काइनात में ऐलान थो कयां त जेको मुंहिंजे हबीब जे कढ लॻो सो मुंहिंजे कढ लॻो। अल्लाह ताला जी ज़ात उन अरबनि जे मिज़ाज मुताबिक़ ॻाल्हि कई आहे। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, फरअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन रास। पोइ मूं पंहिंजे रब करीम जे ज़ात खे ओ हिन मथे वारनि अखियुनि सां ॾिठुमि। कीअं ॾिठुई? छा ॾिठुई? कहिड़ी सूरत हुई? कहिड़ो मुहांडो हो? नबी से फरमाइनि था, हिकु ज़ात ज़ियारत कराइण वारे खे ख़बर, ॿी ज़ियारत करण वारे खे ख़बर। बयान खां ॻाल्हि मथे आहे। छा ॾिठई, छा न ॾिठई, छा मिलियो, छा न मिलियो, सभु कुझु मिलियो। महबूब जी ज़ात बाबरकात जी ज़ात खे मेराज वारी राति सभु कुझु मिलियो। छा दा? ॾाढे त चओ। तुम्बेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार। वाह अब्दुल लतीफ़ सोना। तुम्बेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार, कोड़े कीरत आया माझी मणियादार। तन गढ़हूं ॿाहिरि गायो सारी सभ जमार, पर तोखे घोट घुरायो खिलवत लए खंघार। आ मथां हूं मंगणा चढ़ी दुर दुवार, अतहियातु लिल्लाह वस्सलवातु वत्तय्यिबातु खिली कयई खीकार। अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु रहमतुल्लाह व बरकातुहू। इय परूड़ जे पचार, पोसुयो सब संसार त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे।
कोड़े कीरत आया, लखे आया, आदम आयो, नूह आयो, इब्राहिम आयो, सुलेमान आयो, कोड़े कीरत आया, कई गायना आया, माझी मणियादार, पर तन गढ़ों बाहर गायो सारी सब जमार, दरबार को बाहर बीठा हा, पर तोखे घोट घुरायो, खिलवत लय खंघार, आओ मथे तू मंगना, चढ़ी दुर्र दुआर, वो अतहियात लिल्लाह वसलवात व तय्यबात खिली कहीं खीकार, दुरूद पढ़ तो बुधाएं। नबी से फरमान था तेरे रब पांजे दीदार सा मुखे मुशर्रफ कयो, तेरी मां अल्लाह जो दीदार कयो तो मुझे जुबान मां ही लफ्ज़ निकता। हाणे गुफ्तगू ही पई थे, जेका उथंदे गुफ्तगू थी असां हीअ थी आहे। पाण फरमाए था रब दीदार करायो, हिजाब परे कयईं, पंहिंजी महिरबानी कयईं, पंहिंजे बेमिसाल दीदार सां जॾहिं मुशर्रफ कयईं त मां ॾिसंदे चयो अतहियात लिल्लाह वसलवात व तय्यबात। ओ मुंहिंजा मौला अॼु केॾो कुर्ब कयो थी जो काबतुल्लाह बि हेठां मां मुहम्मद मथे आहियां, बैतुल मामूर बि हेठां मां मुहम्मद मथे आहियां, कायनात हेठा अॼु तुंहिंजो अर्श बि हेठा मां मथे आहियां। तंहिंजे करे तो एॾा वड़ कया, एॾा कुर्ब कया, अतहियात लिल्लाह वसलवात व तय्यबात। मुंहिंजा मौला मुंहिंजी जानी इबादत तुंहिंजे लाइ, माली इबादत तुंहिंजे लाइ, सभु कुझु तुंहिंजे लाइ, मां मुहम्मद तुंहिंजे लाइ। सुभान अल्लाह। ते अल्लाह ताला जे आॾो मां पंहिंजो नज़रानो पेश कयो, छा पेश कया, छा पेश कया? रब सही फरमायो हूंदो त हबीब आयो आहे, छा खणी आयो आहे, कहिड़ी ॻाल्हि मूं वटि आंदी थी, दोस्त लाइ तोहफ़ो आणबो आहे। अर्ज़ थो हबीब सही करे क़िबला, ईअं हबीबन चयो हूंदो, ऐं मुंहिंजा मौला तो वटि अहिड़ी शइ आंदी थम जो तो वटि आहे ई कान। रब वटि छा न आहे चओ सभु कुझु आहे, ॾाढे ॻाल्हि छा न आहे चओ सभु कुझु आहे, खोटी आहे न। महबूब तो चए हाओ मौला हिकिड़ी शइ खणी आयो आहियां, तो वटि कान्हे, आण बि उहा शइ जेका न हुजे, मां वटि किताब पिया आहिनि, किताब खणी ईंदे छा फ़ाइदो थींदो, अहिड़ी शइ आणिजे जेका न हुजे। अल्लाह ताला फरमाए मूं वटि सभु कुझु आहे। महबूब तो चए अल्लाह साईं तुंहिंजो चवड़ा कुल हो अल्लाह अहद अल्लाह समद, तुंहिंजो शान आहे बेनियाज़, तो वटि बेनियाज़ी आहे, तो वटि न्याज़ कोन्हे, मां न्याज़ खणी आयो आहियां। खुदा वटि न्याज़ आहे, ॻाल्हायो, खुदा वटि न्याज़ कोन्हे, खुदा बेनियाज़ आहे। चओ खुदा महबूब से अर्ज़ कयो मौला तो वटि जेका शइ नाहे सां आंदी अथमि, तो वटि न्याज़ कोन्हे, मां न्याज़ खणी आयो आहियां, बंदो थी आयो आहियां, गिचीअ में ॻारो विझी आयो आहियां, न्याज़ बंदि बणिजी तुंहिंजे दरबार में आयो आहियां। रब ताला जी ज़ात बाबरकात खे चई अतहियात लिल्लाह वसलवात व तय्यबात। जॾहिं हबीब इहे लफ़्ज़ चया, हाणे रब थो जवाबु ॾिए, हाणे ख़ुदा जो जवाब, अस्सलामु अलैका अय्युहन नबियो व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ऐ मुंहिंजा हबीब तो पंहिंजी माली जानी इबादत मुंहिंजे लाइ आंदी आहे, त मां रब ऐलान थो कयां अस्सलामु अलैका अय्युहन नबियो, ओ ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा प्यारा नबी, तुंहिंजे मथां मां रब जी सदाई रहमत ई रहमत हूंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अस्सलामु अलैका अय्युहन नबियो व रहमतुल्लाहि, अल्लाह जूं रहमतूं हूंदियूं, व बरकातुहू, ऐं बरकतूं हूंदियूं। हबीब जॾहिं ॿुधो त रहमतुल्लाह बि थी वियो, बरकतूं बि थियूं, अस्सलाम बि थी वियो, हबीब खे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। 0306475525। रब खे सभु ख़बर आहे। रब तो चए छो थो रोई, के भला अॼु मूंखे रने छॾी, नवाज़े छॾी, दीदार कयाई, लामकान ते घुराई, अस्सलाम अलैका अय्युहन नबी चई, सभु कुझु चई, पर मौला ज़मीन ते गुनाहगार उम्मती छॾे आयो आहियां, मिस्कीन छॾे आयो आहियां, मूंते कलमे भरण वारा छॾे आयो आहियां, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारा छॾे आयो आहियां। ग़रीब हूंदा, कॾहिं चोरी कंदा, कॾहिं गुनाह कंदा, कॾहिं निमाज़ कज़ा कंदा, कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदा, उहे गुनाहगार यादि अची विया आहिनि। रब थो चए वाला इबादिल्लाहि सालिहीन, मुंहिंजा हबीब तो ते त रहमतूं, पर जेके तुंहिंजा सालिह बाना तन ते बि रहमतूं।
मौला वरी बि ॻाल्हि सालिहनि जी कयई ग़रीब त वरी बि रहिजी विया मिसकीन त वरी बि रहिजी विया ॻाल्हि त आबिदनि जी कयई गुनहगार वरी बि रहिजी विया रब तो चए मुंहिंजा हबीब तुंहिंजा सालिह बाना उन्हनि ते मुंहिंजी रहमत बाक़ी जेके गुनहगार उन्हनि जी वठ शफ़ाअत अल्लाह जेके गुनहगार हूंदा उन्हनि जी शफ़ाअत तोखे ॾियां थो उन्हनि जी जंहिंजी बि तूं सिफारिश कंदे उन्हनि जा बेड़ा तरंदा सरकार मोटी आया मेराज तूं पुछोसे कि भला सहाबी था पुछनि कंहिंजी सिफारिश कंदे पाण फरमाइनि था जंहिंजे दिलि में राईअ जे दाणे जेतिरी बि मूं सां मुहबत आहे तव्हांजी शफ़ाअत अदा पोइ अॻिते छा आहे अञा घणो किसो आहे हाणे दुआ ख़ैर अल्लाह ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए हाणे मौज़ू वरी इंशाअल्लाह ईंदड़ जुमे ते ॿियो शाबान जो हलंदो छो त ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि मोटण में वरी जेके किसा मज़ा आहिनि से त मज़ा वरी मोटण में आहिनि इनाम इकराम थिया वरी वापसी जा दीदार थिया वरी मके में आया वरी मके वारनि कहिड़ा गोड़ कया वरी हबीब पाक मके वारनि खे छा ॿुधायो घणा किसा आहिनि वरी जहिड़ा हूंदासीं त इंशाअल्लाह ताला इहे बाक़ी किसा कंहिं महफ़िल में वेही ख़ासि बि ॿुधाइबा रब करीम तव्हांजा असांजा हर मुस्लमान जा बेड़ा पार फरमाए महबूब जे हिन मेराज जे बरकत जे सदके ख़ुदा असांजो दिलि जो तमन्ना हर मुस्लमान जा नेक मक़सद मौला पूरा फरमा हर मुस्लमान जूं मुश्किलातूं आसान फरमा हर मुस्लमान के मौला नबी सही जी मोहब्बत नसीब फरमा हुजूर जे सुन्नत ते अमल जी तौफीक अता फरमा मुझे आका जे तरीके पाक ते हलण जी तौफीक अता फरमा मौला मरीज़न खे शफा दे कर्ज़न जा कर्ज़ लाह